कैमरा के ज़रिए त हिन रोड ते जेके पुल जा आहिनि पासा भितूं उहे ख़तमु आहिनि ऐं तव्हां ॾिसो त घारा लॻा आहिनि हितां ऐं को बि सिस्टम कोन्हे जिथां जेको आहे सो पाणी खे रोके सघिजे। माना जेको अचे निकिरे पाणी वञे ऐं ॼणक हिन सिम नालनि ते संभालण वारो को माण्हू आहे ई कोन। सिम नालियुनि जी घाटी जी वजह हिकिड़ी आहे करप्शन, ज़ाहिर ॿी का बि वजह कोन्हे। त अरबे रुपया अचनि था मथां मथां खां खाइजी वञनि था। जेकॾहिं पहिरीं हिते असांखे साइड ते एक्सीवेटर मशीनूं मिलनि कोन थियूं, जेकॾहिं हिते अचनि थियूं त 20 ॾींहं 30 ॾींहं महीनो 2 महीना बीह करे वरी वापसि हली थियूं वञनि, खाटी कोन थियूं कनि। असल ॻाल्हि इहा आहे त माना लाड़ पट्टी ख़ुसूसन तालके गोलाड़जी सां जेको वेधन आहे उहो इहो आहे त शाखनि जी खाटी कोन्हे। जॾहिं पाणी जो खोट थिए थो, ज़रूरत पए थो त उन टाइम हिन पूछड़ ते पाणी नथो पुॼे, उन जे करे असां हिते गोलाड़जी तालके वारनि जूं ज़मीनूं बंजर थियूं वञनि। ख़ुसूसी तौर ते बरसाति जे मौसम में पंहिंजे एरिया में जॾहिं बरसाति थींदी आहे त पाणी जो जेको इनफ्लो सुम नालियुनि में आहे उहो को मुतयन शुदा इनफ्लो कोन हूंदो आहे, उहो हिकिड़ो गैर मुतयन शुदा इनफ्लो हूंदो आहे जंहिंजे लाइ अॻियां ड्रेनेज जे डिपार्टमेंट जी का बि तयारी कोन हूंदी आहे। सुम नालियुनि जी हालति, सुम नालियुनि जे अंदरि ठहियल साइफ़न जेका पाणी खे क्रॉस करण लाइ हूंदा आहिनि उहे, ऐं सुम नालियुनि जे कंदियुनि ते तजावुज़ात जेका आहिनि उहे मेन कारण आहिनि पाणी जे फ्लो खे रोकण जो।